हैदराबाद का खबर मां हैदराबाद रेंज में पुलिस पारा ईद उल अज़हा के मौके ते 8168 पुलिस अमलदारन और एहलकारन के ड्यूटिन ते मुक़रर करण जो फैसलो कयो वियो है। DIG रेंज तारिक रज़ाक धारेजो पारा जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो है त नवनी ज़िलन जे 1382 मस्जिदुन ते 2130 अमलदार और एहलकार जड॒हिं त 205 इमाम बारगाहन ते 368 पुलिस अमलदार और एहलकार ड्यूटियूं कंदा। अहिड़ीअ रीति 307 ईदगाहन ते 1472 पुलिस अमलदार और एहलकारन के ड्यूटी ते मुक़रर कयो वेंदो। DIG तर्जमान पारा जारी कयल पधराई मूजिब ईद नमाज़ जे 49 इज्तिमा खुलियल हंधन ते थींदा जिते 255 पुलिस अमलदार और एहलकार ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा, जड॒हिं त रेंज जे 33 तफ़री मागन ते भी 294 एहलकारन के ड्यूटिन ते मुक़रर कयो वियो आहे। चौपाए माल जूं रेंज में 30 माल पिड़ियूं लगल आहिनि जिते 254 एहलकार और अमलदारन के मुक़रर कयो वियो आहे। जानवरन जूं खलूं गॾु करण लाइ 34 पॉइंट्स काइम कया विया आहिनि जिते 79 एहलकार 57 बाज़ारन और शॉपिंग सेंटर ते 476 एहलकार और अमलदार ड्यूटियूं कंदा। तर्जमान मूजिब अमन अमान जी सूरत हाल के बेहतर बणाइण लाइ रेंज जे नवनी ज़िलन में 332 पुलिस पिकेट्स कायम कई वयूं आहिनि जिते 806 एहलकार और 216 पुलिस मोबाइल्स ते 1067 एहलकार ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा। गश्त लाइ पुलिस एहलकारन वटि 146 मोटरसाइकिल्स हूंदा जिन ते 318 पुलिस एहलकार ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा, जड॒हिं त इम्कानी अणवणंदड़ वाक़े लाइ 649 पुलिस एहलकारन और अमलदारन के स्टैंड बाय पोजीशन में रखियो वियो आहे। DIG पुलिस अमलदार और एहलकारन के पाबंद बणायो आहे त हू माल पिड़िन ॾांहुं ईंदड़ वींदड़ रस्तन तोड़े पिड़िन ते वापारन तोड़े खरीदारन जे तहफ़्फ़ुज़ के यकीनी बणाइनि, जड॒हिं त शहर में कायम खरीदारी सेंटर्स और बाज़ारुन में भी सिक्योरिटी सख़्त कनि।